इहो छा कयो बाबा? वॼाए छॾियो, हाली कोन थो ॿियो। माना त इन सोढड़े खोदड़े खे बसि इहे ज़िंदा छॾे ॾिनो, वॼाए छॾियो आहे बाबा। बाबा साईं अहिड़नि रहज़ननि खे ज़िंदा नाहे छॾिबो। कासाई वारी कार कबी आहे, कासाई वारी कार। तॻिया खां न छा यादि कंदो इहो सोढो। फ़िलहाल त मां अखि ॾेखारी थमांसि, जेकॾहिं ॿीहर अहिड़ी हरकत कयईं न चंबो ॾेखारींदोमांसि। न बाबा न, तव्हां त सभु बादशाह माण्हू आहियो। बाबा साईं इन खे अखि न ॾेखारींदा। अहिड़नि रहज़ननि खे पहिरीं डंडो मथे में ठोकबो, पोइ फट मारे उन्हनि जो लाश सिधो दरिया जे हवाले कबो आहे। अहिड़नि रहज़ननि सां रियायत नाहे कबी बाबा साईं। न सूबेदार खे मूं अहिड़ो बेइज़्तो कयो आहे, जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे बंगले ते ईंदो त जूता लाहे हथ ॿधी ईंदो। हाणे हुनखे ख़बर पइजी वई आहे त सालार भट्टी जी बाहि आहे। ॿीहर सोची सम्झी पोइ मुंहं में हथ विझंदो। राशि ऑफिसरनि जूं रोज़ बेइज़तियूं थींदियूं आहिनि, कॾहिं बि हुननि जे कन तां का जूं कान चुरी। इहो वरी हरकत कोन मुड़ंदो बाबा साईं, कोन मुड़ंदो। इहा मुड़ण वारी ॿूटी कान्हे का। तॻिया खान कसम आहे मूंखे दरिया जे गजगोड़ जो। जेकॾहिं ॿीहर हिन सूबेदार ॾे इहा हरकत कई न त ॿई टंगूं भञी शहर जे चौक ते न पिनायोमांसि न त मां लाइक़ खान जो पुटु न आहियां। वाह वाह कजाइस। हाणे जॾहिं इहो हथ अचेव न साली पैदा न थियो मुड़े। जॾहिं बि ने सूबेदार खे ने हाशिम थोड़ी बि टेक ॾिनी न, हिकदमि तव्हांजे मथां रेट कंदो। सभ खां वॾी हरकत त इहो हाशिम आहे। जेकॾहिं न मूंखे इहो हथ अची वियो, गभा गभा करे कुतनि खे खाराईंदोमांसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।